अस्सलाम वालेकुम नाज़रीन राजधानी टाइम प्रोग्राम से गॾु मां आहियां गौर गांगरो। नाज़रीन कराची जी ज़िमनी इलेक्शन NA 249 ते जेको मुस्लिम लीग नवाज़ ॿीहर ॻणप जी दरख़्वास्त ॾिनी हुई, पर अॼु जॾहिं ॿीहर ॻणप जो मरहलो आयो त मुस्लिम लीग नवाज़ एतिराज़ वारियो त ॻणप खां पहिरियां ई जेके बॉक्स खुलियल आहिनि इन सां हुननि खे अदम एतमाद जो हिकु शक पैदा थियो। उन खां पोइ न सिर्फ़ु मुस्लिम लीग नवाज़ पर PTI ऐं TLP ऐं ॿियनि पार्टियुनि बि पीपल्स पार्टी खां सवाइ जेके बि चूंड में हिसो वरितो पार्टियुनि उन्हनि बाइकॉट कयो ऐं इन ॻणप खां में शामिल थियण खां इनकार करे छॾियो आहे। जेतोणीकि इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान सुप्रीम कोर्ट जे हुकुम मूजिबि ॻणप जो चयो त ॻणप कंदासूं, का बि तहफ़ुज़ात आहिनि त हू लाॻापियल फोरम ते वञी सघनि था। जॾहिं त PDM जो जेको मामिलो आहे हिकु भेरो ॿीहर पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवान राजा परवेज़ अशरफ मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात कई आहे। हाणे ॾिसिजे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी छा PDM में ॿीहर शमूलियत थिए थी या न थिए थी। जॾहिं त कोरोना वारो जेको मामिलो आहे उहो बि संगीन थींदो पियो वञे। न सिर्फ़ु सॼी दुनिया में कोरोना जी वबा आहे पर पाकिस्तान में बि जेका केसिस आहिनि उहे ख़तरनाक हद ताईं वधी रहिया आहिनि। कोरोना वधे पई, कुझु शहरनि में कुझु घटि थी आहे, चयो पियो वञे त SOPs ते अमल करण सबबु घटि थिए थी, पर इहो जेको ख़तरो आहे कोरोना जो उहो अञा ताईं टरियो न आहे। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान पिणु इंतिज़ामिया ते बरहमीअ जो इज़हार कयो आहे त कोरोना जे हवाले सां जेके इंतिज़ाम आहिनि उन ते सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान नाख़ुशीअ जो जेको इज़हार कयो आहे। जॾहिं त ॾिसिजे त हाणे जेको ईद अचे पई, इन ईद ते हुकूमत जेके पाबंदियुनि जो ऐलान कया आहिनि उन ते केतिरो अमल थिए थो या SOPs ते हुकूमत अमल दरामद कराइण में कामयाब वञे थी या न, इहे मिड़ई मामला आहिनि। अॼु असां डिस्कस कंदासूं। ज़बरदस्त पैनल असां सां मौजूदु आहे। स्टूडियो में असांखे जॉइन कयो आहे डॉक्टर दर्शन लाल साहब जेको MNA आहे मुस्लिम लीग नवाज़ जो। इन ते ॿियो मोज़िज़ महिमान आहे जावेद सुमरो साहब जेको तजिया निगार ऐं सीनियर सहाफ़ी आहे। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब, जावेद साहब अस्सलाम वालेकुम ऐं तव्हांखे मां वेलकम चवां थो। डॉक्टर साहब तव्हां खां शुरूआत कयूं था, इहो ॿुधायो त NA 249 ते जेको ॿीहर ॻणप जी तव्हां दरख़्वास्त बि कई ऐं पोइ वरी बाइकाट बि कयो, उनजे पुठियां छा सबबु आहे? 15 मिंट 20 मिंट कलाक 2 कलाक 3 कलाक जॾहिं पोलिंग स्टेशन जेका बि हुई उहा RO ऑफिस खां तक़रीबन 15-20 मिंट या अधु कलाक जी मुफ़ासिले ते हुई। त उन खां पोइ जॾहिं एतिराज़ वारियो ऐं इलेक्शन कमीशन जॾहिं चयो त तव्हां हीअ जेको आहे रिकाउंटिंग कयो, त रिकाउंटिंग जो इहो हूंदो आहे त तव्हांजा जेके बॉक्स जेके हूंदा आहिनि, जेके पेपर्स जेके जंहिंमें बेल्ट बॉक्स हूंदा आहिनि उहे सील्ड हूंदा आहिनि। हीअ सभिनि जा सील्ड टुटल हुया ऐं उनखां अलावा जेको फॉर्म 45 आहे ऐं उन में बि उहे बि तक़रीबन उन्हनि कोन पए ॾिना, असांखे ॾेखारिया कोन पए। त उन में न सिर्फ़ु नून लीग बल्कि तक़रीबन सभु पार्टियूं जेके मेन पार्टियूं हुयूं इंक्लूडिंग PTI PSP TLP सभु पार्टियूं उन तक़रीबन सभिनि बाइकाट कयो। त हीअ जेका हीअ ॻणप मंज़ूर न आहे, छाकाणि त इन ते असांजा शकूक ऐं शुबात आहिनि त हीअ कुझु न कुझु अंदरि को मैनिपुलेशन थी आहे। त उन जे करे असां बाइकाट कयो ऐं असां वरी इलेक्शन कमीशन खे इहा ई दरख़्वास्त ॾींदासीं त उनजी फॉरेंसिक थिए उन्हनि ते जेके बि उमेदवार जंहिंजो, छाकाणि हीअ जेको थंब इम्प्रेशन बि हूंदा आहिनि त हू उन्हनि जी रीचेकिंग थिए त सही तरीक़े सां जेको रिज़ल्ट जो आहे त उहो अचे। छाकाणि त पहिरियों दफ़ो न हीअ असां सां ॿियो दफ़ो इन हल्के में ईअं थिए पियो। इन खां पहिरियां बि जॾहिं शहबाज शरीफ़ साहिबु इलेक्शन कई, तव्हां ॾिठो हूंदो या ॿुधो बि हूंदो TV ते, राति ताईं दसी खटूं पिया, सुभाणे खे जेको आहे शहबाज शरीफ़ साहिबु हारायो। हीअ बि इहो हुयो त पहिरियां असां खटूं पिया, उनखां पोइ जेको आहे नून लीग जो उमेदवार हारायो। त हीअ हल्को जेको आहे अॻु में बि मुस्लिम लीग नून जो रहियो आहे, हींअर बि तव्हां उते वेंदो ग्राउंड रियलिटी ॾिसंदो। असां छा पर जेके न्यूट्रल सर्वेज़ आया, सर्वे जी रिपोर्ट बि ॾिसंदो त पीपल्स पार्टी सां त असांजो मुक़ाबिलो हुयो ई कोन। असांजो मुक़ाबिलो हुयो PTI थियो, TLP थियो, इन्हनि सां मुक़ाबिलो हुयो, पीपल्स पार्टी सां त मुक़ाबिलो ई कोन। हीउ उहो थी वियो जेको आख़िर वारो हुयो, उहो अची पहिरियां अची बीह रहियो। अच्छा, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ चयो ॿीहर इलेक्शन थिए, त हाणे जॾहिं मुस्लिम लीग नवाज़ बि बाइकाट कयो आहे त छा था सम्झो इहो रस्तो हमवार न थींदो जेको पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो हिकिड़ो मौक़िफ़ आहे? ॻाल्हि जेसिताईं ॿीहर इलेक्शन जी आहे, ॻाल्हि इहा आहे त इलेक्शन जेका बि हुजे उनखे तव्हां सही तरीक़े सां कंडक्ट कयो त उनजो रिज़ल्ट साम्हूं अची वेंदो आहे। खुशाब जो बि तव्हांजे साम्हूं कल्ह अची वियो आहे त हू कंटिन्यूअसली जीअं रिज़ल्ट आया पए, कंपाइल थिया पए, ईंदा विया पए ऐं उन में तव्हां ॾिसो नून लीग बाक़ाइदे स्वीप थियो हुते। पहिरियां जेके 5000 था खटींदा, हाणे हीअं डबल मार्जिन था खटियो आहे। उन डस्का में तव्हां ॾिसो पाण
जेकॾहिं तव्हां उनजे प्रोसेस खे ठीकु न कंदो, सॼो ॾींहुं का शिकायत न रही आहे, काउंटिंग महिल शिकायत न रही आहे, उनखां पोइ सिर्फ़ु रिज़ल्ट में जिते 200 आहे उते तव्हां 220 करे छॾियो, 100 आहे त 3100 करे छॾियो, उते जिते थियो आहे त हीउ उन खे कंट्रोल करिणो पवंदो ऐं इन तरीक़े खे सिधो करिणो पवंदो, भली ॿीहर इलेक्शन थिए। असांखे कोई एतिराज़ कोन्हे, छाकाणि हीअ सीट अॻु में बि नून लीग जी रही आहे ऐं हींअर बि नून लीग ई खटींदी, छा ग्राउंड ते नून लीग उते मौजूदु आहे। तव्हां वेंदो तव्हांखे किथे पीपल्स पार्टी नज़र कोन ईंदी, उते आहे ई कोन। उनखां पोइ बि मुंहिंजो खटणु त मां सम्झां थो हीउ जेको आहे वॾो उहो जेको आहे माना फेल्यूअर आहे इलेक्शन कमीशन जी। अच्छा, इहो ॿुधायो त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे कहिड़ी ज़रूरत महसूसु थी, उमेदवार जेको खणी आयो उहो बुनियादी तौर ते मुस्लिम लीग नवाज़ जो? बिल्कुलु बिल्कुलु उहो आहे मुस्लिम, छाकाणि हिन वटि उमेदवार पंहिंजा आहिनि ई कोन उन हल्के में, हिन वटि पंहिंजा उमेदवार त उन हल्के में आहिनि कोन। हीउ बाक़ाइदे बिल्कुलु मुस्लिम लीग नून जो ई हुयो ऐं हिन उन खे बीहारिया, पर मुस्लिम लीग नून हुजण जो इहो मतिलबु न आहे त उनजा उते वोट आहिनि। वोट त आहिनि मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ जो, वोट त आहे उते शेर जो, जेको बि उन पार्टी ते बीहंदो त उनखे वोट पवंदो। ईअं न आहे त मां मुस्लिम लीग नून छॾे ॿी कंहिं पार्टी मां वञी उते बीहां ऐं मूंखे वोट मिले, सुवाल न आहे। सुभाणे जेकॾहिं असांजो कोई बि कैंडिडेट जेको उतां खटे थो ऐं उहा पार्टी छॾे ॿी कंहिं टिकट ते बीहंदो वञी करे, सुवाल ई कोन्हे हू उतां खटे थो, वोट त मुस्लिम लीग नून जो आहे। ऐं इहो ई मां चवां थो पियो त तव्हां हींअर जिते बि तव्हां ॾिसो इलेक्शन जेके बि थिया आहिनि, हर जॻह ते मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ जो बयानियो जेको आहे उहो उनखे पज़ीराई मिले थी पई। पंजाब हुजे, सिंध हुजे, इवन KPK हुजे, KPK में रोज़ शराइत हू सीट ई PTI जी खटक साहब वारे जी सीट हुई, उते बि वञी करे मुस्लिम लीग नून खटियो। त हीअ अॼु तव्हांखे मां ॿुधाए छॾियां, कॾहिं बि जेके बि इलेक्शन थींदा हर जॻह ते मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ जो जेको बयानियो आहे उहो हर को माण्हू ॿुधे थो ऐं उनखे एप्रिशिएट करे थो ऐं उहो उन जे पोयां लॻण लाइ तयारु बि आहे, उहो लॻे बि थो। इहो जेको आहे इहो ई सबबु आहे जो पीपल्स पार्टी इन ॻाल्हि खां डिञी वई त सिंध में बि मुस्लिम लीग नून जेका आहे बाक़ाइदे दबंग एंट्री करे पई। ठीकु आहे, जावेद साहिबु इहो ॿुधायो त कोरोना जी जेका सुप्रीम कोर्ट में हेयरिंग थियो, तव्हां उनखे कवर बि कयो क्लोज़ली, इहो ॿुधायो त उते सुप्रीम कोर्ट इंतिज़ामिया ते एॾो अदम एतमाद जो इज़हार छो कयो? ॾिसो, सुप्रीम कोर्ट जी पंहिंजी हिकिड़ी सोच आहे, जजनि जी पंहिंजी हिकिड़ी सोच आहे, पर उहे बि हिकु इंसान आहिनि, हो बि ज़मीनी हक़ीक़तूं ॾिसनि था त ज़मीनी हक़ीक़तूं कुझु ॿियूं आहिनि ऐं हुननि वटि जेके दस्तावेज़ हेॾनि पलंदनि जे सूरत में जमा कराया था वञनि, उन में सूरत हाल कुझु ॿी आहे। हाणे कल्ह जेका हेयरिंग थी आहे उन में सभ खां पहिरियों जेको सभ खां वॾो स्टेक होल्डर आहे कोरोना जे हवाले सां, जेको चीन खां रूस खां जेका वैक्सीन्स आहिनि उहे एक्सपोर्ट कनि पिया, अॼु पाकिस्तान घुराइनि पिया, उनजो सभ खां वॾो स्टेक होल्डर आहे NDMA। जेको बि सामान ॿाहिरों अचे थो NDMA वटि अचे थो, NDMA अॻिते बाक़ी NCOC खे ॾिए थो, NCOC वरी हुनखे अॻिते डिस्ट्रीब्यूट थो करे। उनजी कारकर्दगी ते चीफ जस्टिस जेको आहे सो डिससेटिस्फेक्शन ॾिनी आहे त बाबा तव्हांजो जेका कारकर्दगी सुठी न आहे। हिकिड़ी कंपनी आहे जंहिंजे जेका मास्क ठाहिण जे लाइ मां नालो वठां थो, नालो अल हफ़ीज़ जे नाले कंपनी जे नाले सां, उनजी फीस, उनजी जेका इनकम, उनजी जेका टैक्स आहे, उनजी जेके ॿियूं सभु लवाज़मात आहिनि मशीन आणण जे लाइ, सभु सरकारी ख़र्च मां थियूं इस्तेमालु, ऐं उहा मशीन किथे आहे कंहिंखे ख़बर कोन्हे। इहो हिकिड़ो वॾो क्वेश्चन मार्क आहे ऐं NDMA ते हुननि हिकिड़ी पॉइंट रेज़ कई। ॿी जेका माइज़ साफ़ ई आहे, मां जेकॾहिं तजियो कयां हुन हेयरिंग जो, त उन में हिकिड़ी शइ मूं वाज़े तौर ते ॾिठी त जॾहिं सिंध जो नालो आयो त उन वक़्तु चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान उनजी रिपोर्ट ते जेको डिससेटिस्फेक्शन कई ऐं चयो त तक़रीबन 22,600 मिलियन डॉलर्स 2013 खां 2014 ताईं तालीम, हेल्थ ऐं इंफ्रास्ट्रक्चर ते ख़र्च थिया आहिनि। चीफ जस्टिस जो जेकॾहिं एतिरी रक़म ख़र्च थिए हा डॉक्टर साहब, त सिंध में कैम्ब्रिज ऐं हार्वर्ड यूनिवर्सिटी जहिड़ा इदारा तामीर थी वञनि ऐं ज़िले हर इलाइक़े हर कुंड कुर्छ में हिकिड़ी बहितरीन स्टेट ऑफ द आर्ट हॉस्पिटल ठहणु घुरिजे हा। काॾे विया इहे पैसा? जंहिंजो जवाबु को बि सिंध जो जेको नुमाइंदो वीडियो लिंक ते कराची मां पेश थियो, एडिशनल एडवोकेट जनरल, उहो न ॾेई सघियो। उन ते चीफ जस्टिस कावड़ जो इज़हार कयो त ज़ुल्म था कयो था, पैसा बि ख़र्च था कयो, ज़मीनी हक़ीक़तूं कुझु ॿियूं आहिनि, कागज़नि में हक़ीक़तूं कुझु ॿियूं आहिनि, ऐं तव्हां हिते असांखे मतिलबु गोल गोल था फेरायो त असां हीअं कयो, असां हीअं कयो। चीफ जस्टिस जो तालुक़ु पंहिंजो कराची सां आहे, हुन पाण हू सॼी इंटीरियर सिंध खे चङी तरह सुञाणे थो, उन सूरत हाल खे साम्हूं रखे थो। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान रिमार्क्स बि ॾिना आहिनि त बाबा मां सखर जे गली महलनि में घुमंदो रहियो आहियां, मूंखे सॼी ख़बर आहे, मुख़्तलिफ़ शहरनि में वियो आहियां, हैदराबाद जज जेको पंहिंजी जाइ ते जज ज़रूरु आहे, पर हुन सां गॾु शहरी बि आहे, इंसान बि आहे।
हुन वटि जेके कागज़ अचनि था उन्हनि में ॿी कुझु ॿियूं शयूं आहिनि, हक़ीक़त ज़मीनी हक़ीक़तूं कुझु ॿियूं आहिनि। इहो ई हाल सिंध में आहे। पर जेका हिकिड़ी शइ बि डिफरेंट मां तव्हांखे हिते अलॻि कयां हुन हेयरिंग में, उहा इहा त जॾहिं पंजाब KPK ऐं बलोचिस्तान जो नालो आहे त चीफ जस्टिस उन्हनि रिपोर्ट्स खे हिकु लफ़्ज़ न ॻाल्हायो, सिर्फ़ु सिंध ते पॉइंट आउट कयो त सिंध में ईअं छो। जॾहिं त उहे रिपोर्ट्स असां ॾिसूं त पंजाब में बि इहे मसइला आहिनि, KPK में बि इहे मसइला आहिनि ऐं बलोचिस्तान में बि इहे मसइला आहिनि। पर बलोचिस्तान सिंध खां वधीक पसमांदा आहे ऐं असां पंजाब चऊं चलो ठीकु आहे, न आहे, पर आबादी जे लिहाज़ खां हुन वटि बि घणा मसइला आहिनि। बिल्कुलु अहिड़ी तरह KPK जिते हिन वक़्तु सेकेंड टेन्योर आहे PTI जो, छा थियो आहे उते? उते रहंदो अञा माण्हुनि जी तबाही आहे। जेकॾहिं तव्हांजा वेझा दोस्त आहिनि जेके पठाण सां हिते दोस्त आहिनि, उहे रोइनि था त PTI कुझु बि न आहे कयो। साईं जीअं ॻाल्हि कई, हालांकि KPK में त हेल्थ जे हवाले सां PTI हुकूमत नाज़ा रही आहे त तमामु घणो उहो ॾिसो हिकिड़ी मीडिया ते या सोशल मीडिया ते तव्हां जेको बि कुझु कयो, पर जेके ज़मीनूं हक़ीक़तूं उहे ॿियूं आहिनि। पर मां त हिन मौजूदा वफ़ाक़ी हुकूमत खे हिकिड़ो नालो ॾींदुसि, ज़रूरु ॾींदुसि, इहे सिर्फ़ु ट्विटर जी हुकूमत आहे। इहे सिर्फ़ु ट्वीट ते नज़र ईंदी, तव्हांखे बाक़ी किथे बि नज़र न ईंदी। तव्हां इस्लामाबाद में को बि वफ़ाक़ी वज़ीर खणो, PID में प्रेस कॉन्फ्रेंस थिए थी, मां बहसियत साफ़ इहा ॻाल्हि थो कयां त जेकॾहिं प्रेस कॉन्फ्रेंस थिए थी त उते सवाल नथा वरिता वञनि। हिन वक़्तु मिनिस्ट्री ऑफ इंफॉर्मेशन जिते असलु आहे उतां शिफ्ट करे ॿिए हंधि आंदी वई आहे। छो? कंहिंखां इजाज़त वरिती वई? न। अच्छा, इन खां अलावा कोई बि वज़ीर तव्हांजे सवालनि जा जवाब नथो ॾिए, सवाइ ट्विटर ते हिकिड़ो ट्वीट करे था छॾनि। फॉलोअर्स हुननि जा घणा आहिनि त उन फॉलोअर्स उहा ख़बर हुनजी हले थी, पर उहा बग़ैर तस्दीक जे थी हले। ठीकु आहे। नाज़रीन, हिते वठूं था मुख़्तसिर ब्रेक बाद हाज़िर थींदा। नाज़रीन, वेलकम बैक। डॉक्टर साहब, इहो ॿुधायो त हाणे कराची जी जेका ज़मीनी चूंड आहे, हाणे छा थींदो? ॻणप थी वेंदी, ज़ाहिर आहे उनखां पोइ ऐलान बि थी वेंदो। मुस्लिम लीग नवाज़ एज़ अ पार्टी इनखे क़बूल करे वठंदी या जेके मथियां फोरम आहिनि उहे बि? छो त मरियम नवाज़ साहिबा चयो त असां आख़िरी जंग बि विढ़ंदा। जेको वोट आहे, जीअं मियां नवाज़ शरीफ़ जो नारो बि इहो आहे त वोट खे इज़त ॾियो। भई जंहिं वोट ॾिनो आहे, जंहिंखे वोट मिलियो आहे, उहो माण्हू जेको आहे, भली उहो केर बि हुजे, अलिफ हुजे या ॿिए हुजे, कंहिं बि पार्टी हुजे, हू खटी अचे, पोइ भली उहो अवाम जा मसइला हल कंदो त ॿिए दफ़े वोट वठंदो, न कंदो त वरी उनखे माण्हू रिजेक्ट कंदा। ऐं इहो हिकु तरीक़ो आहे पाकिस्तान खे अॻिते वठी वञण जो। तव्हां हिकु ॿ इलेक्ट्रोल सिस्टम जेके आहिनि, इहे प्रोसेस जेके सही तरीक़े सां तव्हां कयो ऐं अचणु ॾियो। जेको लाइक़ु आहे तॾहिं बि अचणु ॾियो, नालाइक़ु आहे तॾहिं बि अचणु ॾियो। उहो जेकॾहिं डिलीवर न कंदो त अवाम मुंहिंजो एतिराफ़ पाण ई कंदो। हीअं तव्हां ॾिसो, कॾहिं तव्हां पाकिस्तानी तारीख़ में, छा पर दुनिया में ईअं न थींदो हूंदो, जेका हुकूमत हूंदी आहे बाय इलेक्शन उन कॾहिं हाराई हुजे। हिकु अधु सिस्टम दफ़ो त ठीकु आहे, न त मेजॉरिटी में हू खटे वेंदी आहे। हींअर जेके बि बाय इलेक्शन्स थियूं आहिनि, जिते बि थियूं आहिनि, जंहिं बि सूबे में थियूं आहिनि, जंहिंजी बि हुकूमत आहे, पोइ बि गवर्नमेंट जेका सिटिंग गवर्नमेंट आहे उन उते हारायो आहे। पंजाब में तव्हां ॾिसो, पंजाब में गवर्नमेंट बि PTI जी, फेडरल गवर्नमेंट बि PTI जी, उते हाराए वई। KPK में तव्हां ॾिसो, फेडरल गवर्नमेंट बि PTI, प्रोविंशियल बि PTI, पोइ बि हाराए वई। इवन सिंध में बि फेडरल PTI जी आहे, पर सिंध गवर्नमेंट जेका आहे पीपल्स पार्टी आहे, पोइ बि उते ॿिन्हिनि पार्टियुनि जेको आहे उहो न खटे सघियूं आहिनि। इहो सिर्फ़ु इन करे थियो आहे मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ हमेशह पाकिस्तान में जॾहिं बि आयो आहे, जेतिरो टाइम बि उनखे हुकूमत करण जो मौक़ो मिलियो आहे, चाहे थोरो टाइम चाहे घणो टाइम, उन पाकिस्तान खे घणो कुझु ॾिनो आहे। ऐं एतिरो कुझु ॾिनो आहे जेको 70 साल जी तारीख़ में कंहिं बि न ॾिनो हुजे। तव्हां ॾिसो, हिकु फेडरल मिनिस्टर, मां नालो नथो वठां, फेडरल मिनिस्टर हिकु जॻह ते इहा ॻाल्हि कई, बल्कि ऑफिशियली हुन इहा ॻाल्हि कई त मियां नवाज़ शरीफ़ एतिरी बिजली पैदा करे वियो जो असांखे जेको आहे हाणे उनखे मैनेज करणु कोन थो अचे पियो। ऐं तव्हां ॾिसो त को दौर ॻाल्हि आहे, बिजली जेतिरी खपत आहे ओतिरी त मौजूदु आहे, उनखां बल्कि वधीक हुनजो उहो एक्सेस में पैदा करे वियो आहे। तव्हां ॾिसो न, जॾहिं को दौर वियो हिते त हिते बिजली जो त एतिरो बहरान हूंदो हुयो, 14 घंटा लोड शेडिंग। इवन इस्लामाबाद में बि तव्हां पाण ॾिठो केतिरी लोड शेडिंग हूंदी। 12 ॾींहंनि में असां सिंध में असां बिजली ॾिसण लाइ बि कोन मिलंदी हुई। उनखां पोइ नवाज़ शरीफ़ एतिरे थोरे टाइम में अची करे उहा कमी त पूरी करे ई करे, पर उनखां वधीक पैदा करे बिजली। मोटरवेज़ खे तव्हां ॾिसो, सीपे खे तव्हां ॾिसो, थरकोल ॾिसो, तव्हां पावर प्लांट्स, हर जॻह ते, हर सेक्टर में कोई अहिड़ो सेक्टर, हर डिस्ट्रिक्ट में यूनिवर्सिटी ठाही। इवन तव्हां सखर में अचो, घोटकी डिस्ट्रिक्ट, जैकबाद डिस्ट्रिक्ट, कशमोर कंदकोट, शिकारपुर, हर डिस्ट्रिक्ट में पासपोर्ट ऑफिस ठाहे। मतिलबु में चवण इहो आहे त नवाज़ शरीफ़ जे दौर में कम बि थिया ऐं नज़र बि आया पिया। तॾहिं माण्हू, हर को माण्हू हाणे चाहे थो पियो त न, जेको उनजी ॻाल्हि आहे,
जेका उहा ॻाल्हि करे थो उहो सही आहे ऐं उन बयाने खे वठूं ऐं जेकॾहिं नवाज़ शरीफ़ हींअर हुजे हा जेकॾहिं हुन सां ज़्यादती न थिए हा ऐं उहो अची वई आहे त तव्हां ॾिसो आहे त पाकिस्तान एशियन टाइगर थी वई आहे इकाना मुआशी तरह पहिरियां त हुन एटमी धमाको कयो हींअर उहो मुआशी धमाको करणु चाहे पियो GDP तव्हां ॾिसो 5.7 5.6 ते वञी पहुती हुई त वीएन हुजे मां चवंदो हिन हुकूमत खे जेको आहे जेतिरो टाइम मिलियो आहे 3 साल में जंहिं तरीक़े सां मुल्क जो बेड़ो गर्क कयो आहे जंहिं तरीक़े सां अदारा तबाह कया आहिनि मुआशी जेतिरी जेको आहे उन तरह पाकिस्तान खे जेको आहे मक़रूज़ कयो आहे त मां सम्झां थो जेकॾहिं हे 6 महीना बि ॿिया रहे त पाकिस्तान एतिरो पुठिते हलियो वेंदो जेकॾहिं को बि अचे त उनखे संभालण लाइ वॾो टाइम खपंदो इन जे करे मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो ई आहे त इलेक्शन्स साफ़ सुथरियूं थियनि साफ़ शफ़ाफ़ थियनि जेको बि खटी अचे उनखे तव्हां मौक़ो ॾियो ऐं उन खां पोइ जेको आहे अवाम एहतिसाब जो पान करे छॾींदो ठीकु आहे जावेद साहब इहो ॿुधायो त PTI हुकूमत नाज़ा रही आहे मिसाल ॾींदा आहिनि पाड़ेसरी मुल्क या दुनिया जा तरक़ी याफ़्ता मुल्क बि कोरोना खे टैकल न करे सघिया पर हीअ PTI हुकूमत हुनखे ज़बरदस्त टैकल कई आहे सुप्रीम कोर्ट में जॾहिं हेयरिंग थी दस्तावेज़ आया सभु शयूं अदालत जाइज़ो वरितो त उन ते तमामु घणा तहफ़ुज़ात ॾिया छा गवर्नमेंट उते डिफेंड न करे सघी बिल्कुलु उते गवर्नमेंट डिफेंड न करे सघी बल्कि उते त हू पाण इन डिफेंसिव पोजीशन में हुया त असां कहिड़े तरीक़े सां पंहिंजो पाण बचायूं छो जो जेके दस्तावेज़ अदालत में पेश कया वेंदा आहिनि उन में किथे न किथे ग़लती हूंदी आहे ऐं जज उनखे बारीक बीनी सां पढ़ंदा आहिनि पोइ जॾहिं उन शइ खे पढ़ी अचनि था त उहा शइ साम्हूं अचे थी त उन में जीअं कल्ह वारी हेयरिंग हुई उन में DG ड्रेप ड्रग रेगुलेटरी अथॉरिटी पाकिस्तान चेयरमैन NDA में पाण पेश थियो उन्हनि जे मथां चीफ जस्टिस त एतिरी कावड़ जो इज़हार कयो तव्हां कयो छा था करंतीना सेंटर तबाह थी विया करोड़ रुपया हिकु हिकु सेंटर ते तव्हां इन्वेस्ट कया छा मिलियो कुझु बि न मिलियो हिन वक़्तु जेका पाकिस्तान में जंहिं सभ खां वॾी शइ जी ज़रूरत आहे उहा आहे वैक्सीन उहा तव्हां वटि 2 खां 3 हफ़्तनि जी पई आहे उन जे बारे में बि इहा ॻाल्हि थी त उहा बि तव्हांखे तक़रीबन मुफ़्त में मिली तव्हां पाण छा कयो पाकिस्तान में जेके रिसर्च लेबॉर्ट्रीज़ आहिनि या रिसर्च जा जेके इदारा आहिनि सरकारी सतह ते उन्हनि इन हवाले सां छा कयो आहे इहे सभु क्वेश्चन मार्क आहे जेके चीफ जस्टिस पुछिया पर अॻे मजाल आहे कोई जवाबु ॾे सिर्फ़ु इहो चयो वियो त असां वी आर डूइंग अवर बेस्ट असांजे ज़हननि में या असांजे हथनि में जेका शइ आहे असां उहा कयूं था पर अहम शइ जेका इहा आहे उहा इहा त सिंध हुकूमत जे मथां अदालत जे पारां बि तमामु घणी तनक़ीद कई वई पर बाक़ी 3 सूबनि जी कंहिं बि रिपोर्ट ते कुझु बि न ॻाल्हाए वियो बिल्कुलु ॻाल्हाए वञे अदालत जो राइट आहे जजिस जो राइट आहे छो जो रिपोर्ट हुननि जे साम्हूं पेश थी आहे उन रिपोर्ट जे बारे में जॾहिं मां पाण ज़ाती हैसियत में मालूमात वरिती त रिपोर्ट जमा कॾहिं थी तव्हांखे ख़बर आहे मां सुप्रीम कोर्ट में अक्सर मुंहिंजो मतिलबु पसंदीदा सब्जेक्ट आहे रिपोर्टिंग जे अंदरि मां पुछा कई त रिपोर्ट कॾहिं जमा थी आहे जॾहिं सोर्सिस खां पुछो उन सोर्सिस जो इहा त असांजी 4 महीना पहिरियों 5 महीना पहिरियों जी जमा थियल आहे हाणे जेकॾहिं ताज़ी रिपोर्ट हुजे हा त इहो 2600 जेका $2,600 मिलियन जी जेका फिगर आई आहे उहा शायदि हुन में न हुजे हा पर ज़ाहिर आहे चीफ जस्टिस जो जॾहिं रिमार्क साम्हूं अचे थो त उहा असांजे लाइ मुंहिंजे लाइ बि वॾी ख़बर आहे उन टाइम असां बि इहो सम्झो जेकॾहिं $2600 मिलियन जीअं ख़र्च थी था वञनि विया काॾे ऐं वाक़ई अगरि असां ॾिसूं त सिंध जे अंदरि एतिरी सूरत हाल में एतिरा बहितरीन स्कूल न आहिनि अगरि स्कूलनि जी ॻाल्हि कयूं त हिकिड़ो अॻूणो MNA आहे सिंध जो जंहिंजे ख़िलाफ़ु नेब में बि हिकिड़ो रेफरेंस हली रहियो आहे त जेकबाबाद ज़िले में 350 स्कूल ठाहिया विया पर उहे कागज़नि में इहो त सुप्रीम कोर्ट में असांजे साम्हूं केस आयो उन में मोहम्मद मियां सूमरो जी भेण आहे मलिया सूमरो उहा केस खणी आई साकिब निसार हुन ते डॉक्टर साहिबु सुओ मोटो नोटिस वरितो उनजी रिपोर्ट आई आहे ख़बर पई त 350 स्कूल आहिनि उन मां कोई 5 या 6 स्कूल ज़मीन ते मौजूदु आहिनि बाक़ी सभु कागज़नि में हाणे जॾहिं तव्हां अहिड़ी हरकत कंदव त ज़ाहिर आहे हुकूमत कंदी या उनजे मथां चेक एंड बैलेंस हूंदो त जॾहिं कागज़नि में उहा शइ अचे थी या उहा बि जज जे साम्हूं जंहिं वटि स्टाफ मौजूदु आहे ऐं उहो पाण हिकिड़ी समझदार शख़्सियत आहे सम शख़्स आहे जेको कागज़ जे हिकु हिकु लफ़्ज़ हिकु हिकु जुमिले खे पढ़े थो त उहो तव्हांजी जेका वीक पॉइंट आहे कॾहिं साम्हूं थो आणे बाक़ी इहा ॻाल्हि आहे जेके असां सियासत ते ॾिसूं त ओवरऑल अगरि ॾिसजे कोरोना जे हिसाब सां त मुंहिंजे नज़र में सिंध हुकूमत वरी बि ॿियनि 3 सूबनि खां सुठो कमु कयो आहे टाइम ते शुरू में लॉकडाउन कयो उनजो एक्सपेंशन तमामु थी पर तमामु घटि थी ईअं लॉकडाउन जेको आहे सो वफ़ाक़ न कयो ईअं लॉकडाउन पंजाब न कयो ईअं लॉकडाउन तव्हांजे बलोचिस्तान ऐं KP के न कयो उते छा सूरत हाल थी हिकदमि सूरत हाल ख़राबु थी हाणे बि सिंध जो वॾो वज़ीर जेका बि एडवाइस करे थो त तव्हां बेन सूबाई ट्रांसपोर्ट बंदि कयो तव्हां माण्हुनि जो अचणु वञणु बंदि कयो असां हेॾे बहितर तरीक़े सां कयूं था तव्हां पंहिंजे इलाइक़े में बहितर पहिरियों न मञियो हाणे उहा ई आहे कुझु देरि पहिरियों बि NCOC पारां हिकिड़ी प्रेस रिलीज़ जारी कई वई आहे
त ईद वारे ॾींहंनि ते हर सूरत में सख़्तु लॉकडाउन हूंदो। जेको बिन सूबाई सरहदूं आहिनि उते रेंजर्स ऐं पुलिस जा वॾा टाला बीहारिया वेंदा त जीअं माण्हू हेॾो वारो होॾे न वञी सघे, होॾो वारो होॾे न वञे। जॾहिं इन्हनि हिकु ऑर्डिनेंस आंदो इहो सेनेट वारे में, त उन में जेकॾहिं ही सिंसियर हुजे न, जेकॾहिं गवर्नमेंट जी विल हुजे हा त भई अपोज़िशन सां वेही करे सुधार आणिजे त उन टाइम बि आणनि हा। वेही करे हमेशह थींदो आयो, भले अपोज़िशन केतिरी बि जेको आहे बाक़ाइदे जेको आहे ख़राबु छो न हुजे या केतिरी बि सुठी छो न हुजे, आख़िर उहे बि त MNAs आहिनि, पार्लियामेंट में आहिनि। पार्लियामेंट अपोज़िशन खां सवाइ हली कोन थी सघे पई। अपोज़िशन ई हूंदी आहे जेका गवर्नमेंट खे सेखारींदी आहे हीअ तव्हां ग़लति कयो पिया, हीअ तव्हां ग़लति कयो पिया। जेकॾहिं हू अॻु में इन ॻाल्हि ते अचनि हा, जेकॾहिं हू आइनी सुधारा, बल्कि असीं पाण उनखे ऑफर कईसीं, काफ़ी शयुनि में ऑफर कईसीं, पर उन मां थींदो त इहो आहे जॾहिं बि ही का बि कमेटी ठाहींदा आहिनि, जेकॾहिं असां हुन में वेहंदा आहियूं त ही उन ॻाल्हि ते पुराणी ॻाल्हि ते अची बीहंदा आहिनि, साईं हीअ त असांखां NRO घुरनि था पिया, हीअ त असांखां हीअ घुरनि था पिया। अरे भाउ तव्हां जेके नेब जे लाइ तव्हां हिकु कमेटी ठाही, उनमें तव्हां जेकॾहिं सजेशन्स वठंदो त हर पार्टियूं ॾींदियूं न। इन जो मक़सदु इहो न आहे त हू NRO घुरे थो पियो। ऐं उन खां पोइ हिन में बि उहा ई आहे, इन में उनजी बदनीयती शामिल आहे। छाकाणि त जेकॾहिं माण्हू हिकु दफ़ो कंहिंखां जेको आहे सिंधी में पहाको आहे, जेकॾहिं हिकु दफ़ो कंहिंखां उहो नांग जेको आहे जेकॾहिं कंहिं खाईंदो आहे त ॿियो दफ़ो हुनखां असी हा। त हिन दफ़े उहा ई ॻाल्हि आहे, असीं चाहियूं था सुधारा थियनि, छाकाणि इन जा सभ खां वधीक विक्टिम असीं पाण आहियूं, सभ खां वधीक विक्टिम असीं पाण आहियूं। नाज़रीन, हिते वठूं था मुख़्तसिर ब्रेक। ब्रेक बाद हाज़िर थींदासीं।